पावा ही पावा आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर पे अलफ वा अलफ, आवाज़ पावा ही मंदनि जा आवाज़ आहिनि। लफ़्ज़ आहे पावा। पावा हिजे कबा पे अलफ पावा अलफ वा पावा। जुमलो हाये ज़ेरे ही पे अलफ पावा अलफ वा पावा अलफ मदा हे ज़ेरे नून ज़ेरे ने आहिनि। हियो जुमलो पावा अदद जमा आहिनि ऐं पावो अदद वाहिद आहे। ग्रामर में इस्म आहे। पावा सिंधी ज़बान में ॿिनि क़िस्मनि में इस्तेमालु थींदा आहिनि। हिकिड़ा काठ जा, ॿिया जानवरनि जे पेरनि खे खुरनि खां वठी गोॾनि ताईं पावा सॾिबा आहिनि। मंदनि जे आवाज़नि जा कुझु लफ़्ज़ गाॾा, बाबा, नाना, चाचा, मामा। अचो त हाणे मंदनि जा लफ़्ज़ ठाहियूं। पहिरियों आवाज़ मिलियलु हूंदो, पोयों आवाज़ तव्हांखे मिलाइणो आहे। आवाज़ आहे गा, पोयों आवाज़ मिलायो। शाबाश। ॾा, लफ़्ज़ ठहियो गाॾा। पहिरियों आवाज़ आहे मां, ॿियो आवाज़ मिलायो। हा, हिड़ी। हाणे हिननि खे पाण में मिलाइबो। माड़ी। पहिरियों आवाज़ आहे ता। हा, ॿियो आवाज़ थींदो ते, ता ते। पहिरियों आवाज़ आहे मां, पोयों आवाज़ ॿुधायो। सी। शाबाश। लफ़्ज़ ठहियो मासी। इहे हुआ पहिरें आवाज़ मिलियल, पोयों आवाज़ मिलाए लफ़्ज़ ठाहिण। हाणे माण्हुनि जा उहे नाला ठाहिबा जंहिं नाले में शुरूअ में मंद जा आवाज़ हूंदा। आसिफ़, आसिफ़। बालक, थारो। जान मोहम्मद। दानू, दादन। इहे हुआ माण्हुनि जा नाला जेके जंहिंजे शुरूआती आवाज़ मंदनि जो। ग्रामर ज़मीर उहो लफ़्ज़ आहे जो इस्म जे बदिरां कमु अचे, उनखे ज़मीर चइबो आहे। मिसाल जीअं मां, असां, तूं, हो, जेको, सो, पाण, छो, कहिड़ो, केरु वग़ैरह। आसान तरीक़ो आहे ज़मीर खे सम्झण जो त जीअं चइबो आहे अहमद हेॾे अचु। अहमद जी जाइ ते ज़मीर ईंदो तूं हेॾे अचु। नाले जी जाइ ते तूं आयो, माना इहो ज़मीर। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। पावा ही पावा आहिनि।